उन जो इनेकाद कयो ऐं ॿी ख़ासि तरह सां इहा ॻाल्हि बि आहे त हीअ महफ़िल मुबारक जंहिं अज़ीमुल मर्तबत हस्तीअ सां मंसूब आहे इहा उहा अज़ीमुल मर्तबत शख़्सियत आहे जेको हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इन शरफ़ ऐं शान वारे घराणे इन अज़ीम ख़ानदान मां उन दरगाह मुबारक जो एक चश्मो चराग इमाम इंकलाब वक्त जो मुजाहिद आजम हजरत सैयद सिबगतुल्लाह शाह शहीद अल मारूफ सूरह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि उन्हीं की याद में भी ये महफिल मुबारक मुनाकिद कई गई है। असा दुआ को आयो तो उन्हीं असाजे महबूब मुर्शिद करीम जी मजार पुर अनवार जिते भी आहे शब रब करीम मथस किरोड़े रहमत नाज़िल फरमाए। यानी ई अजीम शान उम्मत के हिकड़ो सबक दिनो ऐं समय सालन का बाद में हुसैनी किरदार निभाए हजरत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु वारे इन मुजाहिदाना किरदार के उन रिवायत के वरी जिंदा रखियो ऐं जेके अंग्रेज साम्राज्य जाबिराना तसल्लुत कायम करे इन मुक़द्दस धरती ते मुसलमानन के गुलामी जे तरफ धिके रहा हुआ त उन मुजाहिद आजम इकड़ी बहादुरी ऐं दिलेरी सां पंहिंजे फकीरन मुजाहिदन सां गॾु उन्हनि जे खिलाफ बाकायदा वेर करे ऐं उन्हनि खे अहिड़ा त सबक सेखारे छॾिया जो उहे अंग्रेज हितां त भॼी जान छॾाए विया पर उहे किताबनि में बि लिखी विया जंहिंजा मुरीद अहिड़ा पंहिंजे मुर्शिद जे फरमान बरदारीअ में मज़बूत ऐं क़ाइम हुजनि इहा क़ौम कॾहिं बि ग़ुलाम रही नथी सघे। नारो लगायो तो गद्दी करे जोर सां लगायो। इहो नारो सियासी नारो न समझो मता के समझन त इहो नारो मता हिकड़ी कंहिं मखसूस पार्टी जो आ ये पार्टियों के बाद में वजूद में आयूं आहिन पर ही नारो अल्हम्दुलिल्लाह 7 सालन खां वठी करे हलंदो पियो अचे। नारे बिलाया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो कुरान करीम जी आयत मुबारका जेका 15 सिपारे जी इब्तिदाई आयत आ उन जा चंद अल्फाज मुबारक तिलावत कया आहिन। इन जे लाए त मां मुख्तसर टाइम में बिनी मुनासिबतन जे मुतालिक कुछ गाल अर्ज रखी वठा हाने घणी तमहीद दे कोन थो वना सभी मोहब्बत ज़ौक शौक सा जी बैठा आयो ये हबीब करीम ते बुलंद आवाज सा झूमी करे सलाह शरीफ पढ़ायो त मां अर्ज कया वडे आवाज सा सभी गद्दी करे मोहब्बत सा पढ़ायो का भी जुबान वादी न होजे ऐं इन आस ऐं उम्मीद सा पढ़ो असाजी मोहब्बत सा पढ़ेल सलात मदीने वारो मीर बुधी रहो सुभान अल्लाह और सभी गद्दी करे मोहब्बत सा पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बरकत करामे मुक़द्दस में शाह फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा सभी जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला
जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो पाक है उहा ज़ात जै सैर करायो पंहिंजे खास बाने के रातों की रात में मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इन आयत मुबारका में रब करीम जी ज़ात बाबरकात हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन अज़मत जो ज़िक्र फरमायो आहे मुस्तफा करीम जे उन शान मकाम मर्तबे जो ज़िक्र फरमायो हुआ अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम के अलाए केतिरा मकामात दर्जात अता फरमाया आहिनि पर ॿिया मकाम मंज़िलूं जेके बि मिलियूं उहे पंहिंजी जाइ ते उन्हनि जो ज़िक्र क़ुरान करीम हुआ त समूरो हबीब करीम जे सिफ़त ऐं साराह में भरियो पियो आहे पर जेके अल्फाज़ मूं तिलावत कया आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्तफा करीम जे ॿिए नंबर मौजिज़े जो ज़िक्र फरमायो आहे सुभान अल्लाह वॾे में वॾो ॿिए नंबर ते मौजिज़ो मुस्तफा करीम जो मेराज आहे सुभान अल्लाह काऊ नंबर वॾो मौजिज़ो आहे ॿिए नंबर ते तव्हां चवंदो त इन खां वॾो मौजिज़ो जेको पहिरें नंबर वारो आहे उहो अलाए कहिड़ो आहे त इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां सुभान अल्लाह त पहिरें नंबर ते जेको वॾे में वॾो मौजिज़ो मुस्तफा करीम जो आहे उहो आहे रब करीम जो उहो पाक कलाम जेको शाम सुबुह ॾींहं राति में असां तव्हां तिलावत कंदा आहियूं सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह पहिरें नंबर ते मौजिज़ो वॾो कहिड़ो आहे जो क़ुरान करीम ॿिए नंबर ते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजिज़ो इहो आहे जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ये ज़ाहिरी जिस्मानी बशरी सूरत में मक्के पाक जी सरजमीन ते मौजूद आहिनि मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रात जो आरामी आहिनि न का दुआ अर्ज़ कई आहे को बेड़ो प्रोग्राम कोन्हे को हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन न को मेराज जे लाइ रब करीम जी बारगाह में के अर्ज़ मारूज़ कया हुजन के रोज़ा रखी करे इबादतूं ज़ुहद ऐं तक़वा जेका बि हबीब करीम जी ज़ात में हुई इन्हनि सभिनी जे एवज़ में हबीब करीम को रब करीम के अहिड़ो सवाल कयो हुजे न त नबियनि सगोरनि जा मौजिज़ात जेके क़ुरान करीम में ज़िक्र थियल आहिनि उहे मेराज जेके नबियनि सगोरनि खे अदा कया विया आहिनि उन्हनि जो ज़िक्र क़ुरान करीम में मौजूद आहे त उन्हनि नबियनि सगोरनि अल्लाह करीम जी बारगाह में अहिड़े क़िस्म जा सवाल कया मूसा अलैहिस्सलाम सवाल कयो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सवाल कयो आहे पर तफसील जो टाइम कोने को मां इशारतन ॻाल्हि अर्ज़ कंदो हलां ॿियनि नबियनि दुआऊं घुरियूं सवाल कयाऊं तॾहिं बि रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि सां महिरबानी इहा कान फरमाई पर कुर्बान वञा अम्मा आमिना जे लाल सैयदना महबूब मोहम्मद करीम जी ज़ात हबीब करीम आरामिया मक्के पाक जी सरजमीन ते मौजूद आहे का तयारी काने का मेराज जी को अर्ज़ कोन कयो आहे का दुआ कान घुरी आहे रब करीम वॾा समूरा इंतज़ामात मुकम्मल कराए छॾिया हज़रत जिब्रील अमीन खे मोकिलियो आहे अलाए केतिरा ॿिया हज़ारे मलाइक सगोरा हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम हज़रत इसराफील इज़राईल अलैहिस्सलाम ये जेके बि मलाइक सगोरा आहिनि जेके सभई मुकर्रब फरिश्ता आहिनि हिक हिक मलाइक सगोरे सां हज़ारे मलाइकनि जी जमायत गॾु हेठि लही आई आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आरामी आहिनि हज़रत जिब्रील अमीन मुस्तफा करीम जी बारगाह में तो अर्ज़ करे त या रसूल अल्लाह रब करीम जो हुक्म आहे त तयार थी अचो अॼु रब करीम खे दीदार जो आसमाननि ते शौक़ थियो आहे सुभान अल्लाह हूअ रब करीम खां महबूब त परे आहे कोन सुभान अल्लाह
अल्लाह करीम कुरान करीम में जिक्र फरमायो फइन्नक बिअयुनिना ऐ महबूब करीम तू त असा जे नजरन में आहे सुभान अल्लाह हर घड़ी रहमत मुस्तफा करीम का तवज्जो हटाए कान अल्लाह करीम जी रहमत हर घड़ी मुस्तफा करीम जी जात जे तरफ मुतवज्जिह इस ताई अल्लामा रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि मसनवी शरीफ में जिक्र फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एकड़ो भेरो के अंसार सगोरे जे जनाजे जे लाए बाहर तशरीफ वठी गया सुभान अल्लाह चादर जेका मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाली हुई सुभान अल्लाह उवा चादर घर पाण करीम छड़े समझो था थका तो बनायो हथ मथे करे जो सुभान अल्लाह चादर हबीब करीम छड़े वियो घर असा जी मोमिनन जी अंबर सय्यदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा ये जो घर में औरतन जो कमान कपड़ो को भी मथे ते रखणो आहे कमकार में जेको कपड़ो पियो आ मुस्तफा करीम जी चादर जो मौजूद हुई अमर सान आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा वा चादर खणी करे मथे ते रखी बाहर जो दिसे तो सुभान अल्लाह बरसात वसण शुरू थी सुभान अल्लाह अमर आयशा सिद्दीका हैरान अचानक ये बरसात का गाली काने का न कक्कर न को जुड़ का एड़ी गाल हुई काने का बरसात वसण शुरू थिया इतरे में मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ाहिर था अमर सान अर्ज़ थी करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजा माल पी अमा दा कुर्बान थियन अमा बाहरा आया आयो हेतरी बरसात में तमा जा कपड़ा न आला थिया है सुभान अल्लाह कपड़ा पुसिया है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन समझी गया तो सुभान अल्लाह पा फरमायो त आयशा मथे ते छा थई अर्ज कई त या रसूल अल्लाह या जी चादर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ये मोमिनन जी माओ या चादर लाहे जे करे दिसंदी त का भी बरसात का न वसी रही आहे कुछ बेड़ी का गाल काने का ही जेका तो के रहमत जी बरसात नजर अचे थी या आम ये पानी वाली बरसात काने का पर ये अल्लाह ताला जी जात बरकत जे अनवार तजल्लियात जो नुज़ूल आए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा जे के रब करीम जो मेहरबानियों रात दी है के घड़ी जे के हबीब करीम का ये मेहरबानियों जुदा चली कोन थियो या वा रब करीम जे अनवार तजल्लियात जे बरसात जो नुज़ूल आए ऐ आयशा तो हीर यो ॾिठो आहे पर मुझे मथा रात दी जे घड़ियुनि में रब करीम जी रहमत जा ये मींह वसंदा ही रहंदा आहे सुभान अल्लाह चादर लाही जे यो तो के चादर जे करे नजर अची रहियो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो त अल्लाह ताला का महबूब करीम परे आहे को न को हुआ रब करीम का भी शे मख्फी ना है गुझी काहे का और हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात के अज जो शरफ बख्शणो हुयो त अल्लाह ताला फरमायो त हे महबूब अज अच अरे केतरी मुद्दत का आसमान जा फरिश्ता ये आसमान ते जेके बायन चंद्र सितारा जेके बायन ये सभई हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जा मुश्ताक है सुभान अल्लाह मशहूर रिवायत है बुजुर्गन किताबन में जिक्र फरमाया त आसमान एकड़ो भेरो जमीन ते फख्र कयो जमीन ऐं आसमान जी पाण में गाल बोल थी आसमान चयो तमू में सिज्वा चंद्रा तारा कतियूं कुतबा आहिन अले छा छा रंग रानायूं आहिन
ज़मीन जो त का वॾी ॻाल्हि कान्हे का अल्लाह ताला जी ज़ात बरकात है रंग रानायूं मुंह में बि रखियूं आहिनि ही वणा आहिनि टिवणा आहिनि सावक आहे मेवा आहिनि अनाज फल फ्रूट आहिनि दरिया आहिनि समुंद्र आहिनि अलाए छा छा मखलूक ज़मीन ते रहे थी आसमान चवण लॻो मुंह में बैतुल मामूर आहे मलाइकनि जो काबू आहे मलाइका अल्लाह ताला जी ज़ात बरकात जी जेके रात ॾींहं हम्द ऐं सना में मशगूल हूंदा आहिनि उहे काथे घड़ी फारिग वेहंदा आहिनि उहे बैतुल मामूर में इबादत में मसरूफ आहिनि ज़मीन चवण लगी आहे त का वॾी ॻाल्हि कान्हे का मुंह में बि अल्लाह ताला जी ज़ात बरकात जो घर आहे रब करीम जा नबी सगोरा उन जो तवाफ कंदा आहिनि अल्लाह जा वली कामिल गौस कुतुब उन जे लाइ मुश्ताक हूंदा आहिनि जंहिंखे उन जो दीदार नसीब थी वञे हिकिड़ी झलक विकाबतुल्लाह जे दीदार जी जंहिंखे नसीब थी वञे ईमान सां इश्क ऐं मुहबत सां उहो गुनाहनि खां ईअं पाक थी वेंदो आहे ॼण त अॼु माउ जे पेटां ॼाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये बहस मुबाहिसा हलंदा रहा जमीन पंहिंजा दलील ॾिना आसमान पंहिंजा दलील ॾिना आखिरकार जमीन चयो त सभई ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते उन्हनि आसमान चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रब करीम आसमान ते घुरायो सुभान अल्लाह हज़रत इदरीस अलैहिस्सलाम के रब करीम आसमान में रहायो सुभान अल्लाह ये अजीमुल मर्तबा शख्सियत आसमान में मौजूद है जलीलुल कदर नबी सगोरा आसमान में मौजूद है जमीन चयो त ये सब ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते पर मुंह में सभिनी नबियन जो इमाम ऐं ताजदार मोहम्मद करीम मौजूद आहे सुभान अल्लाह मोहम्मद दूसरा कोई नहीं है आप सा कोई नहीं है सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो आसमान जे लाइ जीअं जो ज़मीन जी हा ॻाल्हि मालूम थी आसमान के सभई ख़ामोश थी विया वाकई मोहम्मद करीम जी ज़ात जंहिं ज़मीन ते मौजूद आहे हाणे त असां ज़मीन सां ॻाल्हाइण जहिड़ा ई न रहिया आहियूं इन जे करे रब करीम जी बारगाह में आसमान सवाल कयो त या रब करीम कॾहिं असांखे बि इहो शर्फ़ अता फरमाए जो मोहम्मद करीम जी ज़ात असां में तशरीफ़ वठी अचे त असां बि मुस्तफ़ा करीम जी ज़ात जा दीदार कयूं सुभान अल्लाह जिब्रील अमीन रही आए हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह तआला अलैहि मदारिजुन नबुव्वह में तफसील सां लिखियो आहे त हज़रत जिब्रील अमीन जॾहिं मुस्तफ़ा करीम जी ज़ात खे जागाइण आयो पाण करीम आरामी हुया सय्यदा बीबी उम्मे हानी रज़ियल्लाहु तआला अन्हा जे घर में सुभान अल्लाह सुभान अल्लाह उम्मे हानी साईं जेका सय्यदना अली मुर्तज़ा जी भेण उन्हीं जे घर में पाण करीम आरामी हुया हज़रत जिब्रील अमीन आयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो फुरिज सक़फ़ बैती व अना बिमक्का बुखारी शरीफ में आता मुझे घर जी छत खोली हुई जिब्रील अमीन लही आयो जिब्रील अमीन गौर कयो ये टाइम ते पंहिंजे वजूद मुबारक जे मथा मलाइका नूर जी पैदाइश आहिनि पर हज़रत जिब्रील अमीन जे चेहरे मुबारक में काफूर जी आमेज़श घणी काफूर थधो हूंदो आहे त जिब्रील अमीन गौर कयो छाजे करे काफूर चेहरे में रखियो वियो आहे त मलाइका सगोरा सभई नूर जी पैदाइश आहिनि हज़रत जिब्रील अमीन नूरानी मलाइकनि जो सरदार आहे जिब्रील अमीन गौर कयो त छा मसलो आहे
उते उन के रब करीम जी ज़ात बाबरकात जे तरफा मालूम थियो त काफूर इन जे करे चेहरे में रखियो वियो आहे त जी मुस्तफा करीम जे कदमन के चेहरो मुबारक मली त मुस्तफा करीम के थधाण महसूस थिए त हबीब करीम सुजाग थी सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया बीबी उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर में आया हैं मुख्तलिफ रिवायतों आहिन हदीस मुबारका में हतीम काबा जो जिक्र है पान करीम फरमायो त मां हतीम काबा में आरामी हुयुस इनमें तत्बीक बुजुर्गन आलिम इहा कई है तेरे मुस्तफा करीम बीबी उम्मे हानी साहब जे घर में आरामी हुया उताई मलाइक सगुरो वठी आयो आहे बैतुल्लाह शरीफ में हबीब करीम हतीम काबा का मिराज शरीफ जे सफर ते रवाना थिया आहिन हजरत जिब्रील अमीन मुख्तलिफ हदीस मुबारका में नसाई शरीफ में तिरमिजी शरीफ में हदीस मौजूद आहिन पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में वो बुरा कांदो वियो आहे जेको उन ये टाइम ते जोश में मोहब्बत में ये टुपजण लगो आहे हजरत जिब्रील अमीन उन जे महार के लगाम के छिके करे चवे तो त सिधो थी वन तोखे खबर ना है त तू दरबार केहड़ी में आयो आहे सुभान अल्लाह मस्ती छड़े दे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो आहे इते उहो ही मकबूल होंदो आहे जो न्याज़ ऐं निवड़त इख्तियार सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत भेटाई घोड़ फरमाए तो त सभई सुहागणियों सभिन की जनहार पसण कारण प्रिय जे सभिन कया सिंगार पर ढोल तनी जे ढार हेठा ही हलन जे क्यों सुभान अल्लाह सुभान अल्लाह तकायो तो बड़ा दुआ सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह सभे सुहागणियों सभिन की जन हस पसण कारण प्रिय जे वडा कयाऊं वस पर ढोल तनी जे गस हेठा ही हलन जे मेहरबानी उन्हीं साथी दिया जेको इन्हीं दरवाजे पे न्याज़ निवड़त इख्तियार कंदो आहे हेठ दिए बुराक मता महबूब करीम रुसी वने बुजुर्गन सूफियाए किराम मोहब्बत सा लिखियो आहे चवन था त वो बुराक चवण लगो जिब्रील सोहणे के ते जिब्रील तुझो कम तेस ताई हुयो जेस ताई मां जन्नत में डुबरो बीठो हुयुस उते अलाए कितना बुराक हुया खबर ना है केड़े के यो सवारी जो शरफ नसीब थे पर तो या मेहरबानी कई मुखे मुस्तफा करीम जे दरवाजे ते पहुंचाई हाने तुझो कम कोने को मां जाना त मुझो महबूब जाने सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सिंगार करे बुराक ते सवार थिया माज़ागल बसर जो सुरमू नैनन ताहा जो ताज पातो वल्लैल जा जुल्फ संवारिया आहिन वद्दुहा जे चेहरो सुभान अल्लाह सिंगार सुभान अल्लाह ये एदा सिंगार करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बुराक ते सवार था हिक हिक मुकर्रब मलाइक सा 70 हजार मलाइकन जी जन्या सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु इन नारे ते कोन ॿुधाई सुभान अल्लाह जोर सां गजी करे चओ हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका इते मोहब्बत जी गाल कई आ वो आलिमन सगोरन
इन मेराज शरीफ जे आयात जे मुतालिक लफ्ज़ लफ्ज़ में इल्म जा दरिया वहाए छॾिया। सुभान अल्लाह। रब करीम सुभान जो लफ्ज़ ते शुरू में जिक्र छो फरमाए। सैर सफर मुस्तफा करीम जो हली रहियो आहे, तज़किरो उन घोट जो हुजे। सुभान पर इन मेराज जे सैर जी इब्तिदा रब करीम जंहिं पाक लफ्ज़ सां कई आहे, उहा पंहिंजी पाकाई बयान कई। त आलिमन हिकमतुनि जा समुंद्र इल्म जा वहाए छॾिया, पर आरिफन जे इमाम, वक्त जे गौस, ज़माने जे मुजद्दिद हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु इते हिकिड़ी मोहब्बत वारी ॻाल्हि कई। सुभान अल्लाह। वाह, एॾी त सुहिणी आहे। मां तव्हांखे कोन थो चवां, बसि इहा जेकॾहिं तव्हांखे वणंदी त पाण ई चवंदो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह ज़ोर सां चयो। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त सुभान जो लफ़्ज़ रब करीम शुरू में इन जे करे ज़िक्र फरमायो जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं सींगार जी सवार जी करे बुराक ते सवार थिया आहिनि, हज़ारे मलाइकनि जी ॼञ मुस्तफा करीम सां सोणे घोट सां गॾु आहे। हज़ारे मलाइकनि जी ॼञ में हबीब करीम सींगार जी सवार जी करे जीअं जो बुराक ते सवार थिया आहिनि, त हूअं आम दस्तूर इहो हूंदो आहे त घोट जॾहिं बि सींगार जी करे घोड़े ते सवार थींदो आहे, उते एॾी तोणी जी सूंह हूंदी आहे जो हुन जा चाचा मामा मिट माइट अमड़ियूं भेनरूं जेके बि हूंदियूं आहिनि, जेके बि दोस्त हूंदा आहिनि, यार हूंदा आहिनि, उहे घोट खे सींगारियल घोड़े ते ॾिसी करे सुभान अल्लाह चवंदा आहिनि। अॼु हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सींगार जी करे बुराक ते सवार थियो आहे, त रब करीम फरमायो त वाह महबूब करीम, अॼु तुंहिंजी तो यतीम मोहम्मद करीम जी अमड़ आमिना काहे का जेका सींगारल ॾिसी करे पंहिंजे पुट खे सुभान अल्लाह चवे। अॼु हज़रत अब्दुल्ला कोन्हे को जेको पंहिंजे इन फर्ज़ंद अर्जुमंद खे एॾे अज़ीम हबीब करीम अल्लाह जी ज़ात पाक आहे, जंहिं मेराज जो तज़किरो एतिरो आहे, एॾो ॾिघो आहे जो हिक हिक लफ़्ज़ जूं हिकमतूं जेकॾहिं बयान कजनि त इहे बसि ॿ टे लफ़्ज़ ई मस माण्हू ॻाल्हाए सघंदो। पर मां मुख़्तसर अर्ज़ करे वरी हज़रत सूर्य सरदार साईं बादशाह हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज ते रवाना थिया, विच में अलाए केतिरियूं निशानियूं आहियूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इन जे करे त ही सफ़र कोन हुयो, सैर हुयो। समझो था, हिकिड़ो हूंदो आहे सफ़र करणु। मूंखे कराची वञिणो आहे कंहिं मक़सद सां, गाॾीअ में चढ़ंदुसि तो भले निंड सुम्ही रहां। मक़सद छा आहे? कराची पहुचणु। सुभान अल्लाह। कराची पहुचण मक़सद आहे। वाट ते भले कुझु बि न ॾिसां, सॼी वाट सुतो पियो हुजां, करणो सफ़र आहे, मिड़ई गुज़ारणो आहे, कराची जो पहुचणो आहे, सॼी वाट कुझु बि न ॾिसां, सुम्ही रहां, तॾहिं बि सफ़र थी। सुभान अल्लाह। पर ही सफ़र न आहे, ही सैर आहे। मतलब आहे हिकिड़ो क़िस्मत सां माण्हू किथे घुमण वेंदो आहे न, त उहो ज़रे ज़रे जी शइ खे ॾिसे। हबीब करीम सफ़र करण कोन विया आहिनि, सैर करण विया आहिनि। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन ये सैर सां रवाना थिया त मुस्तफा करीम ज़र्रो ज़र्रो ॾिसी रहिया। सुभान अल्लाह। इन आयत मुबारका में अॻिते पाण इन ये सफ़र मुबारक जो ज़िक्र वज़ाहत सां फरमायो आहे त इहो सैर छो करायो असां? लिनुरियहु मिन आयातिना, इन जे लाइ त असां पंहिंजे महबूब खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारे।
निशानियूं ॾिसणियूं आहिनि त हिक हिक शइ खे ॾिसणो आहे जितां जितां सफ़र मुबारक थी रहियो आहे पर हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे सैर थी रहियो आहे तंहिंजो मक़सदु आहे त हर शइ ॾिसणी आहे कहिड़ियूं निशानियूं आहिनि त पोइ इहे ॾिसणियूं जेकॾहिं आहिनि त भला छो त मक़सदु आहे ॾिसण त पोइ ॾींहं जो ॾिसजनि न शयूं या राति में भला राति में बि जेकॾहिं सफ़र मुबारक थिए तो का 14 जी का चांड्रो की रात तो हुजे पर चांड्रो की रात बकाने का 27 जी ऊंधा ही रात आए जोर सा जो सुभान अल्लाह इन जे करे तो दुनिया के देखारणो आहे तो महबूब मुस्तफा करीम सैर करण जे लाए हिन सिज चंद्र जो मुहताज कोने को हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम जेका नूरानियत अता फरमाई आहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रात जे थोड़े हिस्से में बैतुल मक़दस ताईं वनी करे उते हबीब करीम फरमायो त मां बैतुल मक़दस में जिए जो दाखिल थियो आया उते समूरा नबी सगोरा उते मौजूद हुया हजरत जिब्राइल अमीन उते अज़ान चई आहे जिब्राइल अमीन हबीब करीम के अर्ज कयो या रसूल अल्लाह तक़द्दम सल्ली बिल अंबिया ऐ मुस्तफा करीम नबियन सगोरन जी जमायत मौजूद आहे तवा अग्या थी बियो नबियन के नमाज पढ़ायो सुभान अल्लाह नबियन के नमाज पढ़ायो सुभान अल्लाह मौजूद आहिनि इमामत मुस्तफा करीम तो कराए सुभान इन जे करे सबब छा है इन ये नमाज जे लाए सबब छा हो जो सभी नबियन जी जमायत कराए हबीब के अगियां बिहारियो हो या अचुत वक्त जे सय्यद आलिम मुजद्दिद दीन व मिल्लत हजरत शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी का सुभान अल्लाह जोर से सुभान फरमाए तो नमाज असरा में था यही सिर इन नमाज में राज केड़ो है सिर माना राज सुभान अल्लाह कड़े जो सिर माना राज केड़ो हो इन नमाज में नमाज असरा में था यही सिर आया हो माने अव्वल आखिर सुभान अल्लाह अव्वल केरा आखिर के सुभान अल्लाह मत नबी सगोरा सल्तनतू पंहिंजो करे विया अॻ में पैगाम पहुचाए विया मुस्तफा करीम सभिनी खां दुनिया जे तख़्ते ते आखिर में तशरीफ वठी आयो सुभान अल्लाह पर हाणे ॾिसूं त इमामत केर थो करे जिते सभई गॾु थियनि उते ख़बर पवे त अव्वल केर आखिर केर जो सुभान अल्लाह नमाज असरा में था यही सिर आया हो माने अव्वल आखिर नमाज असरा में था यही सिर आया हो माने अव्वल आखिर के दस्त बस्ता खड़े हैं हाजिर जो सल्तनत पहले कर गए थे सुभान अल्लाह अग में जगे नबी सगोरा दुनिया जे तख्ते ता गुजरी आई तशरीफ फरमा था पंहिंजा पैगाम पहुंचाए विया अज समूरा नबी सगोरा अदब में हथ बधो बीठा आहिनि मुस्तफा करीम इमाम आहे सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो आहे बैतुल मक़दस ताईं सैर मो मिड़ई इजमाली तरह सा मुख्तसरी इंतहाई शार्ट करे या गाल कई ऐ आयत मुबारक जा लफ्ज मु ओतरा ही पढ़या होया जेतरी मु गाल कईया सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही पाक है आजाद जे सैर करायो पंहिंजे खास बाने के मिनल मस्जिदिल हराम इलाही का वठी करे इराज मिराज शुरू थियो आहे वरी
करीम आसमान में हबीब करीम तशरीफ वठी विया आहिनि इन जिस्मानी इंसानी लिबास में मथे विया आहिनि ऐं टाइम हुजे त मां अर्ज़ कया हुया वरी अॻिते इन्हनि आसमाननि में जन्नत जो मुशाहिदो हबीब करीम कयो जहन्नम जो हबीब करीम मुशाहिदो फरमायो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सिदरतुल मुंतहा जा उहे जेके मनाज़र हुया उहे अजाइब गराइब हबीब करीम पसिया आहिनि उन खां मथे मुस्तफा करीम अञा मथे तशरीफ वठी विया आहिनि उला फौकल उला रब करीम जे अर्श मुअल्ला खां अलाए केतिरो हबीब करीम मथे विया आहिनि जिन जो केर अंदाज़ो ई को नथो लॻाए सघे हिकिड़ो तशरीफ वठी ईंदड़ मुस्तफा करीम ॼाणे ॿियो महिरबानी फरमाईंदड़ रब करीम ॼाणे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो सभु कुझु रात जी थोरी घड़ीअ में सुभान अल्लाह सॼो सैर सफ़र करे मुस्तफा करीम मोटी आया सुभान अल्लाह जीअं जो मुस्तफा करीम मोटी आया त जंहिं पाणीअ सां वुज़ू करे विया उहो पाणी अञा वही रहियो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कड़ो खोले करे जिता तशरीफ वठी विया वापस मोटिया त उहो कड़ो लुटी रहियो हुयो सुभान अल्लाह जंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम जंहिं बिस्तर जा तशरीफ वठी विया उहो बिस्तरो अञा गरम हुयो ऐं तव्हांखे ॿुधायां त रुॻो बैतुल्लाह खां वठी करे बैतुल मक़दस जी सरज़मीन ताईं बि महीननि जो पंधु आहे सुभान अल्लाह ऐं ज़मीन खां पहिरियों आसमान 500 साल जो मुफ़ासिलो आहे घणो 500 साल जो मुफ़ासिलो सुभान अल्लाह वरी पहिरे आसमान जी थोल जेका आहे उहा 500 साल जो पंधु आहे सुभान अल्लाह वरी उन खां मथे आसमान ताईं वरी विच में 500 साल जो मुफ़ासिलो हर आसमान एतिरो वरी थुल्हो उन खां मथे छा आहे अल्लाह ही ॼाणे सुभान अल्लाह हबीब करीम उते विया उन जगह ते विया जिते जिब्रील जा पर थे चलिया सुभान अल्लाह कुर्बान हुया मुस्तफा करीम उन जाए ते इन ये जिस्म इंसानी जिस्म सां तशरीफ वठी विया आहिनि सुभान अल्लाह जिते नूरानी मलाइकन जे सरदार जा जंहिं अर्ज़ कयो मुस्तफा करीम जे बारगाह में पाण फरमायो त हल जिब्रील बी छोड़ियो आहीं अर्ज़ कई त लौ दनौत अन मिलतन लहतरकत या रसूल अल्लाह वार जी चोटीअ जेतिरो बि हितां अॻिते हलंदुसि त सड़ी खाक थी वेंदुसि सुभान अल्लाह पाण फरमायो त ठीकु आहे हलक मिन हाजतिन भला को कमकार हुजे मां अॻिते वञा पियो को कमकार हुजे त ॿुधाए सुभान अल्लाह इन जाइ ते मुस्तफा करीम तशरीफ वठी विया मोटी आया जंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम एकदम सरे अर्श गए और आए मोहम्मद सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोटी आया मुस्तफा करीम रब करीम ताईं पहुता इहो मुस्तफा करीम जो मेराज सुभान अल्लाह ऐं सूर्य सरदार वरी चवे तो मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा सुभान अल्लाह मुझो मेराज वरी इहो आहे जो मुस्तफा करीम जे कदमन ताईं पहुतुस मेराज थी वियो सुभान अल्लाह जोर सां चयो हबीब करीम जो मेराज इहो हुयो जो रब करीम जा दीदार करे सुभान अल्लाह ऐं मुस्तफा करीम जे बचड़े सूर्य सरदार जो मेराज वरी इहो हुयो जो 34 सालन जी फूह जवानी हुजे सुभान अल्लाह अल्लाहु अकबर 34 साल का उम्र सुभान अल्लाह 34 सालन जी फूह जवानिया दरगाह मुबारक जी शहंशाही उहा जाया लखे मुरीद आहिनि
जेके हर वक्त हिकड़े हुक्म ते हज़ारे सिरतिरन ते खणी करे हुक्म जे लाइ हाज़िर आहिनि बुधायो त एडो जंहिंखे मक़ाम ऐं मर्तबो हासिल हुजे इहा उमिर मुबारक बि 34 साल इएं न का शहनशाहियत में उते दरगाह मुबारक ते वेही करे गुज़ारी हुजे खुदा जो कसम आहे आहे कोन को 12 सालन जी मासूमाना उमिर आहे पागारो थियो सुभान अल्लाह घणनि सालन जी उमिर में गादी नशीन थियो 12 साल केड़ी उमिर नंढो को ॿार बि तव्हां बिहारींदव त हैरत थींदी त उमिर 12 सालन जी केड़ी वॾी उमिर उन में हज़रत पीर साईं सूर्य सरदार पागारो थियो अंग्रेज़न त खुशियूं कयूं हूंदियूं त हाणे वाह जो कम थी वियो इन ॿार खे त असां जीअं पंहिंजी मर्ज़ीअ सां अॻ में त हीअ 100 साल जंग हलंदी रही पर ॿिया पागारा अॻ में उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿियूं हुयूं हाणे ही 12 सालनि जी उमिरि जो पागारो थियो आहे इनखे असां पंहिंजे मक़सद सां हलाईंदासीं अंग्रेज़ ॾाढा ख़ुशि थिया हूंदा वरी ॿिया जेके हितां जा हूंदा सुभान अल्लाह उन्हनि बि चयो हूंदो त हाणे असां बि पंहिंजे मन मस्तीअ सां पंहिंजूं ॻाल्हियूं मंझराईंदासीं हर कंहिंखे पंहिंजूं सोचूं ज़हन में हूंदियूं पर इहा ख़बर कंहिंखे कान हुई त इहो 12 सालनि जो ॿार उहे ॾींहं ॾेखारींदो हिननि खे जो रहंदी दुनिया ताईं दुनिया यादि ज़ोर सां नारो गॾिजी करे लॻायो हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि इन उम्र खां वठी करे जीअं गादी नशीन थियो आहे 12 सालनि जी उम्र मुबारक आहे जीअं जो गादी नशीन थियो आहे त उन टाइम ते पाण जीअं जो बंगले में अचनि था मथे ॾिठाऊं त अंग्रेज़ हुकूमत जे तरफ़ां हिकड़े वक्त जे पागारे खे हिकड़ो आखिरी नामो मिलियल हुयो उहो सर्टिफिकेट मथे भित ते लटकियल हुयो हज़रत सूर्य सरदार जीअं जो आयो आहे ॾिसी करे हैरत में चवे थो सुभान अल्लाह असांजा वॾा केॾा न सादा हुया अजीब ॻाल्हि आहे हीअ जेको अंग्रेज़ हुकूमत जे तरफ़ां आखिरी नामो कंहिंखे मिलियो आहे उहो इन्हनि भित ते टंगे छॾियो आहे उन वक्त में इहो मासूम 12 सालनि जो ॿार मथे कंहिं जाइ ते चढ़ी करे उहो आखिरी नामो जेको शीशे में बंद आहे उहो लाहे करे ज़मीन ते उछलाए थो उहो शीशो टुकड़ा टुकड़ा थी वञे थो चवे थो अंग्रेज़ हुकूमत जे इन्हनि पलीतनि जे आखिरी नामनि जी असांखे का ज़रूरत कान्हे का असांखे रब करीम जे तरफ़ां जेको पागारे जो लक़ब मिलियल आहे उहो ई असांजे लाइ काफ़ी आहे सुभान अल्लाह इनखे ख़बर न हुई त इहो 12 सालनि जो ॿार छा कंदो ज़िंदगी गुज़री या जेका बि ज़िंदगी गुज़री आहे न 12 सालनि खां बाद में कॾहिं ॾिसंदो 8 साल जेल में वरी ॾिसंदो त केतिरो ज़मानो वरी दरगाह मुबारक खां ॿाहिरि झंगनि में परपटनि बयाबाननि में किथे को झंग जो को जीअं गणन बंगलो आहे वरी उते का इमारत ठाहे करे वरी उते मुजाहिदन खे तैयार करण उते जेके प्रोग्राम थींदा रहनि हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि खुदा जो कसम आहे त इहो रब करीम जे तरफ़ां हिन धरतीअ जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो जेको मुजाहिदन जी एॾी त सुहिणी तरबियत कंदो रहियो हाजी गुलाम नबी महेश्वर जे मज़ार ते रब करीम करोड़े रहमतूं फरमाए आमीन चओ आमीन फरमाए तो सूरहन का जोर सूरह मोजा सूरह बादशाह सदके तुझी सूरहाई तावन्या मावा सूरहन का जोर सूरह मोजा सूरह बादशाह पोतियां वियो ज़ोर थी दो सिंध ते ज़ुल्म सितम जीअं पोतियां वियो ज़ोर थी दो
सिंध ते ज़ुल्म सितम थी बबर नर शेर बख्शव थी बबर नर शेर बख्शव बेपनाहन के पनाह सूरहन का जोर सूर है मोजा सूर है बादशाह पाक हथ हरगिज़ पलीतन जे नकद हथ में दिल इमाम हुसैन साईं यजीद जे हथ में करे हथ न हेदा भी यजीदी ने हुकूमत समझो अंग्रेजन जी अरे छा छा आफरुन कई रुगो जान बख्शी भी वधी गाला ठीक है खामोश थी करे वेही रहो जेको कुछ घुरंदो तव्हां के दींदासूं तव्हां जी पंहिंजी दरगाह मुरीदन ही सब कुछ बादशाही है शहनशाहीयत फूह जवानी है 34 सालन जी उम्र है चुप करे खामोश थी करे वेही रहो पर न पाक हथ हरगिज़ पलीतन जे नकद हथ में दिनुए पाक हथ हरगिज़ पलीतन जे नकद हथ में दिनुए छो त पागारा हाते आन भी साईं जी निगाह सूरहन का जोर सूर है मोजा सूर है बादशाह हजरत पीर साईं सूरह बादशाह या जंग लड़ंदा रहा इस ताईं जो ये हलंदे हलंदे मुजाहिदन के जिहाद जा सबक तरबियत ॾींदा रहंदा हिकिड़ो भेरो छा कयूं तलवार पीर साईं सूरह बादशाह जे हथ में हुई पाण मुजाहिदन वांगुरु ही तलवार ही जो लहराए हिकिड़ो फकीर बीठो हुयो उन खां पुछो त ॾे ख़बर फकीर मुजाहिद तलवार छा थी चवे अजीब सवाल है तलवार छा थी चवे हुन अर्ज़ कयो त क़िबला हाणे ॼाणो था तलवार छा थी चवे सुभान अल्लाह पाण फरमायो त तलवार चवे थी त सॼण ऐं साणे कंहिं अणा से विसरे हैफ तनी होए वतन जन विसारे सुभान अल्लाह हजरत पीर साईं सूरह बादशाह जे इन ये ॻाल्हि में इशारा आहिनि अॼुकल्ह हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त पीर साईं सूरह बादशाह रुगो सिंध जे लाइ विढ़ियो हुयो दीन मक़सद कोन हुयो समझो था जेके असांजा सिंधी भावर सिंध जी मोहब्बत में ठीक है अल्लाह उनके खुश रखे पर वे चवंदा आहिनि त पीर साईं सूरह बादशाह सिंध जे लाइ रुगो विढ़ियो हुयो को दीन जो को मक़सद कोन हुयो पर पीर साईं सूरह बादशाह जे इन ये जवाब में ॻाल्हि बिल्कुल वाज़े थी वञे थी त पाण फरमायो त सॼण ऐं साणे कंहिं अणा से विसरे हिकिड़ो त साणे उस्ताद साईं ॾेर वतन इहो वतन बि अणा से माण्हू खां विसरंदो वतन बि को चङो माण्हू विसारींदो कोन को ऐं ॿियो सॼण मदीने वारो मीर जेको आहे इहो सॼण बि इहे आम माण्हू को गैरतमंद जेको हुजे उहो न विसारींदो बाक़ी जेकॾहिं को अणासो माण्हू आहे जंहिंखे न कोई न आहे सम्झो अहिड़ो को माण्हू जेकॾहिं महबूब खे विसारे वेहे त ॿी ॻाल्हि आहे न त सॼण ऐं साणे कंहिं अणा से विसरे हैफ तनी होए वतन जन विसारियो हज़रत पीर साईं सूरह बादशाह ॿुधाए छॾियो त हीअ जेका जंग हली रही आहे असांजी अंग्रेज पलीत सां इहा हिन धरतीअ जे लाइ बि आहे त मदीने वारे मीर जे दीन जी हिफ़ाज़त सुभान अल्लाह दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे नेकियूं नसीब फरमाए
चल रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में असां सभिनी जा बेड़ा पार फरमाए आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुस्तफा जाने चमका तैबा का चांद उस दिल अफरोज़े साअत पे मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे सय्यदी मुर्शिदी शाहिरोज़े धनी सय्यदी मुर्शिदी शाहिरोज़े धनी ऐसे पीरे तरीक़त पे मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे मुझसे खिदमत कुदसी कहें हाँ रज़ा वो सलातो सलाम अब सुनाओ ज़रा मुस्तफा जाने रहमत पे मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम सलातो वस्सलाम अलैका या सय्यिदल मुरसलीन व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। दुआ कर दो भाई, दुआ कर दो। बस बंद कर दिया मोबाइल। محمد وعلى آله وصحبه وسلم।